पर जेका मुंहिंजी तोहिन थई आहे छा उहा यादि अथव या न? बाबल साईं अला साईं तव्हांखे जाम इज़त ॾिनी आहे कंहिंजी मजाल जो तव्हांजी तोहिन करे। अरे मज़ाक खणी वारी ॻाल्हि विसरी वई तेजा। सॼी राति निंड न आहे कई मुंहिंजो हाँ पियो सड़ियो हाँ। ए बाबल साईं पंहिंजे हीअ खे न साड़ अञा ॿी मतलब बाक़ी आहे असल घुम फिराए मारींदासूं। तोखे बि घुमाईंदुसि हुन सां गॾु किथां वेंदा मुंहिंजो बि नालो कमदार करीम ॾिनो आहे कमदार करीम ॾिनो। हाँ मां सॼे ॻोठ में मुंहिंजी हाक थी वई आहे वाह वाह थी वई आहे वाह वाह पर लॻे थो त अम्मा तूं ख़ुशि न आहीं। हा मां ख़ुशि न आहियां। अम्मा तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे तुंहिंजो पुटु बाज़ी खटे आयो आहे रेस चंगेज़ खान जे पहलवान खे अम्मा धूड़ चटाए आयो आहियां। मां उन ॾींहुं ख़ुशि थींदमि जॾहिं तूं असुल दुश्मन खे धूड़ चटाईंदी। असल दुश्मन उहो केरु आहे अम्मा? न मां तोखे नथी ॿुधाए सघां हो तो कोन ॾाढो आहे हू ताक़त वारो आहे ज़ालिम आहे। अम्मा रब जी ताक़त खां त ॾाढो न आहे न। अम्मा तोखे कसम आहे थन जो जेका हिन वक़्तु मुंहिंजे रगुनि में रत बणिजी चुकी आहे ॿुधाए अम्मा उहो असल दुश्मन केरु आहे? कीअं ॿुधायां पुट तोखे तूं हिकु त मुंहिंजो पुटु आहीं। अम्मा कसम आहे मूंखे तुंहिंजे पाक पोतीअ जो कि बुज़दिलीअ जो रस्तो न ॾेखार अम्मा किथे ईअं न थिए तव्हांजो नाफ़रमान बणिजी दुश्मन जी ॻोल्हा कयां अम्मा। तुंहिंजे दुश्मन जो नालो चंगेज़ खान आहे। चंगेज़ खान? तुंहिंजे दुश्मन जो नालो चंगेज़ खान। हा पुट उहो तुंहिंजे पीउ जो कातिल आहे। तुंहिंजे पीउ जो कातिल आहे।
अरे सालार तू एडो मुर्स मानू थी वई ऐं मुंहिंजी बनी ते कब्ज़ो तो करी। ज़मीन मुंहिंजी आहे वॾेरा, मोए मारे खां सवाइ हरगिज़ न ॾींदुसि, छा बि थी पवे। लॻे थो तोखे मरण जो पूरो पूरो शौक़ु आहे। असां इहा तुंहिंजी ख़्वाहिश बि पूरी कंदासीं। तूं छा थो सम्झी वॾेरा? मूंखे मारे हलियो वेंदे, जंहिंखे बि मूंखे मारण जो शौक़ु आहे हलियो अचे। ॾिसां त कंहिंमें केतिरी मुर्सी आहे। बाबल साईं कमदार करीमन जे जे हूंदे हेजड़ो थो ज़मीनुनि ते कब्ज़ा करे। कमदार मुर्सनि जा कद न आहिनि कछबा। अरे कोडरणी वात में मार्केट न ठाहे छॾिया त मुंहिंजो नालो बि सालार न आहे। अरे तव्हां सभई बस कयो, हिनखे मां सुमारींदसि। मौत जी निंड के मां ही सुमारने के मरण जो शौक़। कसम मूंखे तुंहिंजे थन जी बाबा जे कातिल खे जिंदा कोन छॾींदो। सर्वे जे पुट, सर्वे जे पुट, सर्वे जे पुट, सर्वे जे पुट। सिद्धो थी वे। अरे निभागा तू इते आराम जो फरमाई, सुतो पियो आहीं, कमकार सब छुटा, तू आराम जो फरमाई। निभागा तू चाहीं त पोइ रईस चंगेज़ खाना वारी जेका ओटा आहे न उहो तोखे खोले ॾियूं, एसी लॻाए ॾियूं त पोइ ते वेही आराम फरमाए। ख़ुशि न थी। हाँ हाँ करियो ना कमदार, हुकुम बाबा हुकुम। अरे कमदार करीमड़ी नु नालो आहे मुंहिंजो, कमदार करीमड़ी नु मुठियूं न आहिनि त बि मुड़ुस माण्हू आहियूं।
असीं वरी कहिड़ा फाइदे आहियूं हुकम कर कम में हाणे कर हिते खॾ खड़े वरी मूंखे ढके ॾेखार ॿियो कमु तोखां कोन पूरो करे मुंहिंजा कमु था झटि थो करे वठांसि अरे तूं ये कमु हीअ न थींदो आहे ये खड़ो आहे ॾिस परे थी 20 साल जो तजुर्बो आहे हीअ कमु थींदो आहे हीअ अचे कम थी कर शाबाश वरी अचा हे खॾ करे वरी हिनखे पूरे ॾेखार ॿियो कमु न थींदो तोखां शाबाश अचो वरी अचा खॾ थियल हुजे वरी पूरियल हुजे न त गंज सां बस कमदार करीम ॾिनो नालो आहे मुंहिंजो मुछियूं न आहिनि त पोइ मुड़ुसु माण्हू आहियां हिकु जहिड़ा आहियूं मुंहिंजा वरी वार कोन्हनि उतर के छड़ करीब उधर से खैर हो जाए मार वाली टाटे आराम करियो अरे बात तगड़ा छोरा हिते रही सही ज़मीन ते छो आयो आही दर ही ज़मीन मुंहिंजी आहे मुंहिंजी मां पंहिंजी ज़मीन ख़ाली करण आयो आहियां अरे कमदार करीम ॾिनो नालो आहे मुंहिंजो कमदार करीम ॾिनो मुछियूं न आहिनि त मुड़ुसु माण्हू आहियूं अरे सुल्तान जी मल्हाइण खां पोइ लॻे थो त तुंहिंजे दिमाग़ जा पुर्जा ढीला थी विया आहिनि ऐं हूअं बि ओखे खुटी खणे त ॻोल्हे शिकारियुनि जा घर ऐं तोखे खुटीअ कयो आहे तूं आयो आहीं हिन रईस जी नगरीअ में कमदार रईस जी चिमचागिरी छॾ हक़ जी ॻाल्हि कर हक़ जी अरे हले था टके जा छोरा मूंखे आयो हक़ जी ॻाल्हि सेखारण अरे चंगेज़ खान जबल थी जबल उन सां जे टकराईंदे त मथो ॿेढ थी वेंदई तुंहिंजो इहो जबल वारीअ जो ढेर थी ढेर हिक ई फूक सां उॾामी वेंदई हिन ज़मीन खे बाबा साईं पंहिंजे रत सां रेज ॾिनो आहे रत सां तुंहिंजे हिन रईस जे गंदे खून के वाहे दोज़क रसीद कंदुसि दोज़क अरे अञा पिया ॾिसोसि अरे वठोसि असां डाहे विझोसि अरे बस